फिर जाग हाणे जाग तू है मुसाफिर जाग हाणे जाग तू हे मुसाफिर जाग हाणे जाग तू हे मुसाफिर जाग हाणे जाग तू जान दुनिया में न पंहिंजो जान दुनिया में न पंहिंजो माग तू जान दुनिया में न पंहिंजो माग तू हे मुसाफिर जाग हाणे जाग तू हे मुसाफिर जाग हाणे जाग तू रात सारी तो गुजारी निंड में 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 छॾे गफलत हरि भजन में लाग तू छॾे गफलत हरि भजन में लाग तू जगत जे जिन सार में ना रह भुली जगत जे जिन सार में ना रहो भुली जगत जे जिन सार में ना रह भुली जगत जे जिन सार में ना रहो भुली झूठ जानी कर तहीं जो त्याग तू 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 वाट वाहू वाट ते ना वेहो तू वाट वाहू वाट ते नावे हो तू वाट वाहू वाट ते ना वेहो तू वाट वाहू वाट ते नावे हो तू काम आदि ठगन खां उत भाग तू काम आदि ठगन खाउत भाग तू काम आदि उठन खां काम आदि ठगन खां उत भाग तू काम आदि ठगन खाउत भाग तू कहे टेऊं हर जपण जी महल थई 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 मिली सतगुर साण माण सुहाग तू 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 जान दुनिया में न पंहिंजो ॼाण दुनिया में न पंहिंजो जान दुनिया में न पंहिंजो ॼाण दुनिया में न पंहिंजो पंहिंजो माग तू जान दुनिया में न पंहिंजो माग तू हे मुसाफिर जाग हाणे हे मुसाफिर जाग हाणे हे मुसाफिर जाग हाणे जाग तू हे मुसाफिर जाग हाणे जाग तू प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सदगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग
असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। इंसान जागे इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं जे सुम्हे त इहा उन खां वॾी ॻाल्हि आहे। अजब आहे इंसान थी करे होश न रखे, भॻवान ॿुधी ॾिनी ऐं बिना ॿुधीअ जो कमु करे त छा चए। शाहूकार हुजे माना की उनखे धन हुजे ऐं उहो कतब आणे त इहा सुठी ॻाल्हि आहे, न ख़राबु ॻाल्हि आहे। ऐं धन हुजे ऐं कतब न आणे, कमु न आणे त ख़राबु ॻाल्हि चऊं की सुठी चऊं। माना हीअ रखंदे त रोज़ु फिरी थो छॾे, आवाज़ु सुठो कोन अथई। प्रेम सां चओ छा थी हुई भाई, प्रेम सां चओ श्री राम। जीअं धन हूंदे माण्हू धन कमु न आणे उनखे मूर्ख चइबो आहे। पैसो अथसि बि न पाण थो खाए न ॿिए खे थो ॾिए, न वरी को ख़र्च थो करे, न के उन मां कोई कमु थो कढे, उन में कोई बढ़िया कान्हे ॻाल्हि। उनखे चइबो आहे मूर्ख इंसान आहे, हिनखे ॿुधी कान्हे जो शइ पई अथसि ऐं ईअं खणी सम्झो भई घर में हुनजी गंगा वहंदी हुजे ऐं उञ मरंदो हुजे। घर में पाणी पियो आहे पर माण्हू पाणी पीए न बुक उञ में प्यासो ई प्यासो मरी वञे, त पाणी पियो जो आहे, इहो छा आहे। इहा हिकिड़ी वीचार जी ॻाल्हि आहे। तीअं ख़ाली धन न, कंहिंखे ताक़त हुजे इन मां कमु न वठे, कंहिंखे काई शइ हुजे उन मां कमु न वठे, कहिड़ी बि शइ हुजे, भोजन पियो हुजेसि न खाए न खाराए ईअं ई। पर असां 100 ते 99 न वधीक थो चई छॾे कॾहिं, न थोरो मूंखे घटि चवणु खपे। असां अहिड़ा आहियूं शइ ख़राबु कंदा आहियूं, न पाण ॾींदा आहियूं न ॿिए खे, न पाण खाईंदा आहियूं न ॿिए खे। मिठाई सुठी अचे, सुठी मिठाई रखी छॾ सुभाणे, वरी अञा सुभाणे अञा ख़राबु थी, हाणे रखी थी ख़राबु थी, हाणे फिटी करे छॾ। ईअं थोरी ख़राबु ॻाल्हि आहे। वतायो संत हूंदो सिंध में, वञे पियो त हिकिड़ो कोई मरी वियो, हुनखे खणी पिया अचनि, पुछी केरु आहे, ईअं पुछियईं। हिन ॻाल्हि ख़राबु आहे, सत्संग जहिड़ी कान्हे, पर सम्झण लाइ जॾहिं संत चई त मूंखे चवण में छा आहे। त हुन संत पुछियईं केरु आहे, चई साईं काई न्याणी आहे उहा मरी वई आहे। चई बाबा शादी कयल हुई या कुंवारी हुई, चई कुंवारी हुई। चई न ईअं मारे छॾींदा, कंहिंखे ॾींदा न। हुन संत वताए ईअं चयो, माना तव्हांखे शइ आहे ऐं कतब न, कार असां गॾु पई आहे, भॻवान करे घणेई कार वारा वेठा आहिनि, पर छाजे लाइ बीठी आहे घर, बसि हलाइणी हुनखे थोरी आहे। हलाइण साईं दुकान ते जॻह कान्हे, असांखे टाइम कोन्हे, अरे बाबा ईअं रठी छा। वरी अञा बि हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी आहे, जेके सरकारी के नौकर हूंदा आहिनि, काई काई कंपनी हूंदी आहे त कार ॾींदी आहे त उन में पेट्रोल जा पैसा बि ॾींदी आहे। तीअं हाणे पेट्रोल जा पैसा मिलंदा न, हिन लाइ कार वठी छॾ, पोइ हलाईंदासीं कोन, पेट्रोल जा पैसा हणंदी वधीक थी वेंदी न। अड़े तोखे भॻवान पैसा पेट्रोल जा पैसा था मिलनि, उहो त घुमी घुमी लहे कर न, ईअं मरी छो थो। दुनिया में शइ असां वठी ऐं अजाई वञण वास्ते घणेई आहियूं। मूं चयो त सही भई तव्हां, मां किथे मां भुल त नथो कयां भई 99% चवां, भई 99% अहिड़ा माण्हू आहिनि, हिकु टको ई सुठो आहे। पर पोइ लॻंदो आहे त मां अञा बि जेकर 999 चवां न त मूंखे एतिराज़ु न थियणु खपे, पर मुंहिंजी ॻाल्हि हिकदमि केरु न मञींदो आहे। हीअ जॾहिं शुरूअ में मोबाइल आया त मां चयो भई हीअ जेके मोबाइल आहिनि न, इहे 90% अजाया आहिनि ऐं 10% सजाया आहिनि। चई न साईं ईअं थोरी आहे, कम सां ॻाल्हाईंदा आहिनि, हिकु अखर में कमु थिए त ॿियो अखर न ॻाल्हाईंदा आहियूं। हाणे उहे मुंहिंजी जॻह ते अञा न पहुता आहिनि, पर एसि ताईं थोरा घणा पहुची विया आहिनि। चई हा 90% बेकार आहिनि, ऐं वरी अञा अॻिते वधी आहियां, 99% अजायो ॻाल्हाईंदा आहियूं,
कोई कमु न हूंदो आहे, फ़ोन आहे त ॻाल्हाइणो त आहे न, ॻाल्हाइणु फ्री आहे। फ्रीअ जी शइ जे पुठियां मरी पवंदा आहियूं। हिकिड़ो संत ॿुधाए पियो कथा, अलाए कंहिं मां बि किथे ॿुधी, मूंखे बि शायदि घणियूं ॿुधंदो आहियां न त पोइ भुलिजी वेंदो आहे किथे ॿुधो छा ॿुधो केरु, पर ॻाल्हि जेका अहिड़ी काई हिसाब जी हूंदी आहे त उहा दिमाग़ में रहिजी वेंदी आहे। हिकु साबुण ते 4 साबुण फ्री, माना 5 जी पैकिंग हुई, हिक जा पैसा वठे ऐं 4 जा न, त 3 ॾींहंनि में साबुण शायदि 15 रुपए हो, तो 75 रुपए साबुण। त चई भई 75 रुपए साबुण हिकिड़ो ऐं 4 फ्री आहिनि। त हुन चयो यार ईअं थोरो कुझु छूट हूंदी, चई 60 रुपया ॾे। भई 60 रुपया ॾे, भई ठीकु आहे 60 वरितई, त भई 60 वठी करे ऐं 5 साबुण वठी आयो। चई पर हिकिड़ो छा फ्रीअ जा मिलनि न 4, चई हीअं कर मूंखे 4 साबुण ॾे, 4 पैकिंग ॾे। त हुनखे घणा साबुण मिलिया? 20 साबुण मिलिया। हाणे 20 साबुण मथे में छा करे, वठी त आयो, मिलियसि घणे आहे? 60 रुपए हिकिड़ो, 4 वरितई, 240 रुपया लॻसि। ऐं जे हिकिड़ो ई वठी आहे त घणा लॻंदा? 40 बि न लॻनि सा, 12 लॻनि। हा, तव्हांजो हिसाबु बराबरि आहे, 5 12 60 100 थियो न, माना हुन जा 40 बि न लॻंदा, 240। ऐं 240 मां बि अञा कयां भई 20 हिसो लॻे था, 12 रुपए मिले था, फ्रीअ जो छा कबो, वरी ॿियो वठी अचे हा। माण्हू मुफ़्त जे शइ जे पुठियां वठंदो आहे ऐं शइ वठी करे ख़राबु कबी आहे। तव्हांखे न, असांखे ई शौक़ु ख़राबु घणो लॻल आहे। मूंखे चवनि त हींअर उहो त जयपुर में त बसर सस्ता आहिनि, 2 रुपए किलो। हींअर कान, मां त घणा थियल साल थिया, पुराणी ॻाल्हि थो ॿुधायां, या रुपए किलो ईअं हुआ 3 ॾींहंनि में। त मूं चयो घणो वठूं? चई 100 कटा लाराए छॾ, हिक में 60 किला थींदो आहे, 100 कटा लाराए छॾ। त असां 3 कमरा हा, कोठियूं वॾियूं, पोइ सभु उहो वठी करे सभिनी में खोलाए छॾियोसीं। पोइ साईं सुर एॾो वियो छा, ऐं अधु ख़राबु थी वियो, अधु ख़राबु थी वियो। ॿिया उन में पन निकिता, ॿिया सना सना निकिता। वरी जो हेॾो सामान पियो आहे त जो खपे पियो, भई सम्झो चटणीअ लाइ असांखे 5 किलो, त 7 किलो खणी अचु, 10 किलो खणी अचु। हिकिड़े ॾींहुं भंडारो हो, त हुन चयसि त राधा उहे मूंखे 10 किला खनि साबुण इहो बसर कटे ॾियो। त कटो खणी आया, 60 किला ई कटे रखी छॾिया, खणो भाई। अड़े 10 किला खपनि, तव्हां 60 किला कढिया आहिनि, हेॾा छा कबा? हीअ त भाॼी सॼी बसर थी वेंदी हली, भाॼी ॿिया ई 60 किला अञा भई अलॻि शयूं कोन आहिनि। सम्झो भई जंहिंमें विझणो हुजे, गजरूं हूंदियूं, मूरियूं हूंदियूं, साईं जेके जंहिंमें विझूं पिया, सम्झो छोला बि हुजनि, त 60 किलो बसर छा कबो? 60 किलो ॿी भाॼी कान्हे ऐं 60 किलो बसर वठी छॾनि। हाणे केॾां कयूं? वठिजी वियो, पोइ त फिटी करिणो पए। शइ वठी ऐं ख़राबु करणु इहो असांजो कमु आहे, छा चयूं? ऐं शइ खे भई ज़रूरत जेतिरो हुजे एतिरो वठणु, इहो अकुल वारे जो कमु आहे। जेतिरी तव्हां ॻाल्हि सम्झंदा न ओतिरो असांखे सम्झ में। हिते बि चई अथई उहा इमली से खट्टा इश्क इश्क, हा अलाए कंहिंसां मिला ईख गुड़ सां आहे, हा माना ईख हुजे, ईख माना दैट मीन्स शेरड़ी, जंहिंसां सम्झो। पर चई साईं इमली आहे न, इमली हींअर सस्ती अथव, पोइ लूणु विझी ऐं रखंदासीं न। ठीकु आहे, हूअं त असां छा कंदासीं, भई बाज़ारि मां हिकिड़ो ई कटो घुराईंदासीं। ऐं जॾहिं मां हिते शुरू में बाबा जिन खां वठी आयुसि, हुनखे 15-20 साल पुराणी ॻाल्हि थो ॿुधायां, मां चयो घणो वठूं? चई सॼे साल में घणो खपंदो? 10 कटा खपंदा हूंदा, कटो महीने में खपे पर घटि खपंदो आहे, 10 कटा वठी। 6 महीना बि कोन वधीक थो पए, माण्हू पाण खटी अरे खटी, चई साईं उहो एमएलए न ज़्यादा विझी छॾी न, हीअं खणी त ख़बर पई पए, सस्ती घणी थी, महांगी घणी थी, मूंखे ख़बर कान्हे।
ऐं हूअं त हिकिड़ो कटो खणे पाव खणंदा हुनखे मैट ऐं भई विछड़ंदा हल। हाणे त इहे खे ॾंद पिया खटा थियनि, हेॾी खटी करे छॾियो, चई न थोरी वधीक विछड़ी न। मिर्च वठी ईंदा, पोइ मिर्चनि जो भई उहो भरियो पियो हुजे, चई मिर्च घणा विझणा, चई 2 किला मिर्च विछड़ियो। हेॾो इहो प्रसाद रहंदो त 2 किला विझो, इहे ख़बर न त भई लौंगी मिर्च आहिनि या भई शिमला मिर्च आहिनि, चाहे शिमला हुजनि त पोइ 2 किला विझो, ऐं लौंगी मिर्च हुजनि। अड़े हथ पियो सड़े चटणीअ में, हीअ छा थियो? चई साईं चइनि 2 किला त 2 किला विधा न। अरे 2 किला तूं मिर्च त ॾिस कहिड़ा आहिनि, इहे पाव बि घणा थिया, तूं 2 किला छो थो विझी? पर शइ वठणी सवली ऐं उनखे ख़राबु करणु सवलो, उनखे त्याग करणु, उनखे घटि कमु आणणु या कतबु आणणु, इहो वरी ॾुखियो। शइ वठणु ॾाढी सवली आहे, चई साईं हेॾी महांगी आहे, अड़े माण्हू खे पैसनि जो पतो ई कोन्हे, घणेई पैसा अथनि, रुपए जी जॻह ते 100 रुपया ख़र्चु करे त ख़बर ई न पए। एतिरो हाणे हिसाब थी विया, रुपयो ख़र्चु करिणो हुजे त 100 जो नोट ईअं कढी फिटी था कनि। अड़े छा आहे, कोई वीचार करण जी ॻाल्हि न आहे। त इंसानु आहे, जाॻे त ॾाढो सुठो, छाकाणि ॿुधी अथसि, अकुलु अथसि, वीचार अथसि त जाॻंदो ई न। पर सुम्हे माना गफ़लत करे, आलस करे, पंहिंजो वक़्तु अजायो विञाए, इहो वरी उन खां वधीक ॿुधीअ जे हूंदे ॿुधीअ जो उपयोग न कई। हिकिड़ो असांजो छोकिरो उहो खिलंदो हिकु अखर ते, हवा महल ईंदो न, हवा महल में तुम तो पढ़े लिखे मूर्ख हो। पढ़ियल लिखियल बि चईंसि थो, वरी मूर्ख चई त उहा ॻाल्हि अहिड़ी आहे न, पढ़ियल बि आहे, सम्झे बि थो ॻाल्हि खे, ॾिसे बि अखियुनि सां थो। चई पोइ ईअं आहे छो? चई दुनिया जा माण्हू आहिनि न, उहे कीअं आहिनि, गुफ़्तिया करस्तिया कूरस्तिया देवान है। चई दुनिया जा माण्हू या त करस्त माना ॿोड़ा आहिनि, ॿुधनि कोन था संत महात्माऊं राति ॾींहं, संत सभो मुल पुराण पुकारे सुनो देकर काना, रड़ियूं कनि था, वाका कनि था, केरु ॿुधाए कोन थो। करस्त कूरस्त माना या त अंधा आहिनि, ॾिसनि कोन था, अखियूं कोन अथनि, ॾिसंदा अॼु हीउ वियो हीउ वियो, हीउ दुनिया में पंहिंजी अॻियां उबतियूं सुबतियूं ॻाल्हि ॾिसनि था, पर पाण कनि था, उहो ॾिसण में ई नथो अचे, सूरदासीं। मां हिकिड़ो छोकिरो हुनखे हीअं ॾेखारियां पियो, हीअ घणा आहिनि, हीअं पुछियोमांसि, पर हीअं तव्हांजे साम्हूं कयमि न, हुनजे वरी हीअं मथे ते कयमि, भई घणा आहिनि? त चई त नहीं दिखता है। मुझे मैं बताऊं? चई आप करके दिखाओ, मैं करता हूँ। त मां चयोमांसि त हीअं ॾिसो 3 आहिनि, हीअ 2 आहिनि, हीअ 1 आहे, ॾिसां कोन थो, पर मुंहिंजो त ॾिसण में अचे थो न। हींअर मां ॾिसां, मूंखे ॾिसण थोरो था अचनि, हिते पुठियां कयां, तव्हांजे ॾिसण लाइ कयां थो, भई 1 आहे, हा न, हीअ 3 आहिनि, हीअ 4 आहिनि, कयां मां त ॾिसण में ईंदा न। चई आप करके, मैं करता हूँ, आप बताओ। मुझे ठीकु आहे कर। त हुन वरी कई, मुंहिंजो मेरे को नहीं मालूम, तेरे को तो मालूम है कि नहीं? चई हा मूंखे ख़बर आहे। सम्झो भई तव्हां कयो घणा विया, तव्हांखे त ख़बर आहे न, मूंखे ॾिसण में नथा अचनि, तव्हांखे ख़बर आहे की न? तव्हां पंहिंजे मथे ते पाण कयो। हीअ त ॿाहिरीं ॻाल्हि आहे, पंहिंजी ॾिसण में अचे थी, ॿिए जी ॾिसण में नथी अचे, पर हीअ ॿाहिरियूं ॻाल्हियूं आहिनि, असां ॿिए जूं ॾिसण में अचनि थियूं, पंहिंजूं नथियूं ॾिसण में अचनि, तकलीफ़ जो कमु आहे। न ॻाल्हि त मज़ाक जी आहे, कोई कम जी न आहे, पर वीचार करण जी ॻाल्हि असां ॼाणंदे ॿुझंदे सम्झंदे कंदे, तंहिंखां पोइ बि अणॼाण थी वेंदा। जाग हाणे जाग तूं, साईं जन चवंदा, हे मुसाफ़िर जाग हाणे जाग तूं, कुझु त जाग भाई। इहो ख़ाली सम्झ, हिन दुनिया में तूं रहंदे ॼाण, दुनिया में ई न पंहिंजो माॻु तूं, तुंहिंजो हिते माॻु कोन्हे, तुंहिंजो घरु हिते, तुंहिंजो हिते ठिकाणो कान्हे। दुनिया में ही टिकाणा चइबा आहिनि, मंदर ठिकाणा चओ, टिकाणा चओ, इहे घणेई आहिनि, टिकण जूं जॻहियूं घणेई आहिनि, रहण जूं जॻहियूं घणेई आहिनि, पर तुंहिंजे रहण जे वास्ते कुझु बि कोन्हे, शरीर बि तुंहिंजे रहण जे वास्ते कान्हे। ऐं असां सम्झंदा आहियूं मां ही शरीर में रहंदुमि, मां हिते दुनिया में रहंदुमि, हिते अमेरिका में रहंदुमि, अफ्रीका में रहंदुमि, इंडिया में रहंदुमि, ऑस्ट्रेलिया में रहंदुमि, पंहिंजे घर में रहंदुमि, हिते रहंदुमि, होटल में रहंदुमि। रहण जे लाइ असांजे लाइ काई जॻह कान्हे, केॾी महिल बि तव्हां कूच करे वेंदो हली। ॼाण दुनिया में न पंहिंजो माॻु तूं, हिन दुनिया जे अंदरि तुंहिंजे रहण जी जॻह काई कान्हे।
हीउ शरीर बि रहण जो कोन अथई, इन मां बि केॾी न केॾी महिल तूं हलियो वेंदे। जॾहिं तोखे हलणो ई आहे त हिकिड़ो कमु कर न, तूं राति जो जेॾी महिल तोखे निंड न अचे, जेॾी महिल निंड अचे त सुम्ह पोइ लत ॾेई करे, कंहिंखे पुछजांइ बि न, ऐं न अचे त पोइ राम भॼन कंदे। चई साईं ओॾी महिल बि न थींदो आहे, तूं हाणे छा कयूं? मूं न चयो त भई निंड फिटाए भॻवान जो भॼन कयो, संत ईअं चवंदा आहिनि भई निंड न कयो, निंड फिटाए करे भॼन कयो, पर आउं ख़ाली सहूलियत जे हिसाब सां भई जेॾी महिल तव्हांखे निंड न अचे ईअं न, ओॾी महिल ॿिया ख़्याल न कजो, निंड न कजो, नथी अचे त न कयो, पोइ ओॾी महिल भॻवान जो भॼन कयो, वेही कजो, जे वेही न कयो त लेटे लेटे ई कजो भला, इन में छा आहे? पर साईं उहो बि न पुॼंदो आहे, छा चयमि? निंड बि नथी अचे, पाकिस्तानी गानो ॿुधाए भई कीअं आहे? हा हा निंड भी नथी अचे, रात भी नथी खुटे, निंड भी नथी अचे, रात भी नथी। पोइ मूंखे ख़बर कान्हे पोइ छा आहे? पोइ जेतिरी यादि हुनखे त वरी पंहिंजे सॼण जी आहे, तव्हां पंहिंजे सॼण खे यादि कजो भला। सॼण जी यादि अचे त इहा भाग जी ॻाल्हि आहे। ऐं साईं जो हिकिड़ो भॼन हिन में आहे त भई जेको भॻवान खे यादि करे थो न उहो निंड करे या जाग करे, उन जे लाइ उहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर भले उहो निंड करे, ऐं निंड बि उन जे लाइ उहा निंड तनी लाइ, निंड में पंहिंजे शइ पंहिंजे सां माणियुमि पंहिंजो सुहाग जे लाइ। कीअं आहे हिन में भॼन आहे, मां ॻोल्हींदुमि त सिर वेंदो, प्रेम सां चओ श्री राम। जेॾी महिल निंड न अचे ओॾी महिल प्रीतम खे यादि कजो भला। साईं ओॾी महिल अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं अचनि, अलाए कहिड़ा ख़्याल अथनि, तॾहिं त निंड नथी अचे, उन ख़्याल मां निकिरूं त भॻवान खे यादि कयूं न। हाणे ॿुधायो छा कयूं? इन कोई इलाजु आहे? निंडड़ीअ खे नानंदियो भेनर निंडड़ी आहे सुहाग अदियूं, निंडड़ीअ में अॼु शइ पंहिंजे सां खेलियुमि ख़ुशि थी फाग अदियूं, कीअं निंदियां तंहिं निंडड़ीअ खे जंहिं खोलियो मुंहिंजो भाग अदियूं, जन मन खां थिए ॻोल्हियुमि जंहिंखे विरह करे विरह रखी वैराग अदियूं, तंहिं प्रीतम खे जे दर्शन जो मूं निंड ॾिनो मूं लाग अदियूं। जागृत में जिन यादि न साजन तिन लाइ निंड निभाग अदियूं, सार सॼण जी जिन खे सेई माणनि निंड में माग अदियूं, उन्हनि खे पंहिंजी उहा मंज़िल निंड में मिली वेंदी। सिक वारनि सां साण प्रिया निंड हुजे या जाग अदियूं, कहे टियूं जे सिक खां ख़ाली, जंहिंखे सिक न आहे प्रेम न आहे तिन लाइ निंड निभाग अदियूं। ऐं छा कजे? सही सही ॻाल्हि आहे, निंड न अचे त उहो भॻवान खे यादि कजे, उहा सुठी ॻाल्हि आहे। हे सुठो, मूंखे पाण सिंधीअ में हिकिड़ी न उहो वॾनि अखरनि जी ठाहींदासीं न, प्रेम सां चओ श्री राम, मथो खपायूं था। सिंधी आहियां त केॾी महिल दिलि थींदी आहे त आऊं बि सिंधीअ में दिलि बि थींदी आहे लिखां पढ़ां, पर तकलीफ़ जो कमु कहिड़ो थींदो आहे, आऊं लिखां त पढ़ंदो केरु? आऊं ई पढ़ंदुमि, ॿियो केरु पढ़ंदो ई कोन। ऐं हिंदीअ में लिखां त केरु बि पढ़ी वेंदो आहे। माना पढ़ण वारा 50 मिलंदा, ऐं सिंधी वारा मिलण त 100 खपनि, पर 100 जी जॻह ते हिकु बि न मिलंदो आहे। ऐं सिंधी खे अगरि पढ़े ई कोन्हे, ॼाण ई कोन्हे त छा कयूं? पर भई हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे, निंड में परमात्मा खे यादि कजे। साईं जिन चवंदा भई तूं जेको भॻवान खे यादि नथो करी, प्रीतम खे यादि नथो करे, छो नथो करी? इन जो इहो ई कारण तूं संसार में फाथल आहीं। हाणे फास न संसार में, तोखे भॻवान अकुल ॾिनो आहे छुटण जे लाइ। हिकिड़ी ॻाल्हि यादि रहो, अकुल वारो माण्हू फासे या छुटे, अखर हिकिड़ो ई जवाबु खपंदो, ॿियो ॿ न खपनि। भई हिक ते छुटे या फासे, हिक ते टिक मार कयो न, उहे न्यू टाइप जा क्वेश्चन ईंदा आहिनि न। भई जेको अकुल वारो माण्हू आहे उहो फासंदो आहे कि छुटंदो आहे? हिक ते यस करणी पवंदी, ए ते या बी ते, ॿिन्ही मां, हा न। वीचार करण जी ॻाल्हि आहे, असां जेकर दुनिया में फासूं था त अकुल वारा न आहियूं, सम्झ वारा न आहियूं, वीचार वारा न आहियूं। जे छुटी सघूं था कहिड़ी बि ॻाल्हि खां, मां न चयमि भई मुक्ति छा कई, असां भॻवान जी भक्ति था कयूं,
फाथो पियो हुजे, असांखे कोई चिंता न आहे। भक्ति करणु सुठी आहे, भक्ति त माण्हू खे छॾाईंदी आहे, उनजी अपार शक्ति आहे, पर तूं फासी करे भक्ति कंदे त भॻवान चवंदो इहा भक्ति न आहे। भक्ति मुंहिंजी कीअं अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते, जेके अनन्य भाव सां माना मूंखे बि अलॻि न सम्झनि, पाण खे बि अलॻि न सम्झनि, आऊं बि जुदा न आहियां, हो मूंखां जुदा न आहिनि, आऊं हुननि खां जुदा न आहियां, हो मूंखां जुदा न आहिनि, अहिड़ी भक्ति कयो। इहा ई हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेसि ताईं प्रीतम ऐं प्रेमी ॿई हिकु न थिया आहिनि तेसि ताईं अञा किथे न किथे कचाई आहे। उहा पकी ॻाल्हि न आहे। पकी ॻाल्हि कॾहिं आहे जॾहिं ॿई हिकु थियनि, प्रीतम ऐं प्रेमी हिकु थियनि। घर में स्त्री पुरुष जेसि ताईं अलॻि अलॻि आहिनि तेसि ताईं अलॻि अलॻि आहिनि, जॾहिं हिकु थिया पोइ आनंद थिए। हिकु थिया त मां पहिरीं पहिरीं आहे त शुरू में तॾहिं मूंखां कथा कंहिं ॿुधाई, पोइ उहा मां ॿ टे हिसा करे ईअं ॿुधाईंदुसि। भई हिकिड़ो सम्झो कंहिंजे घर में आयो प्रेमी, त शादी नहीं करे आई छोकिरी, उन खां छोकिरो वरी घर में हो कोन्हे, माना घर में घोटु हो कोन्हे, कुंवार वेठी, त उन खां पुछियईं त भई हिते केॾा आहिनि, त चई त चओ कमु हुजे मूंखे ई चओ। चई तूं केरु आहीं? चई आऊं हुननि जी आहियां। ठीकु आहे। वरी ॿीहर आयो त पोइ न सुञातो कोन, वरी चई तूं केरु आहीं? चई मुंहिंजा आहिनि। हाणे टेर आयो, चई छा? चई असां पाण में हिकु ई न, चओ न तव्हांखे कहिड़ो कमु आहे, जेको कमु चओ मूंखे ई चओ न, हुनखे छा? ॿई हिकु टे दफ़े में चई, ॿिए दफ़े में कोन चई, पहिरें दफ़े में कोन चई, त सम्झण जी ॻाल्हि आहे। माण्हू जीअं न परमात्मा सां भॻवानु मुंहिंजो आहे, इहा ॻाल्हि पकी आहे, ऐं इहा ई हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। भॻवानु मुंहिंजो आहे, भॻवानु मूंखे चए न चए, मूंखे कोई परवाह न आहे। भॻवानु छो चए मुंहिंजो आहे? भॻवानु मुंहिंजो बणे न बणे, हो छा आहे, आऊं आहियां उन्हनि जी, मुंहिंजा बणनि न बणनि, कीअं आहे हिकिड़ो आहे न हिकिड़ो, आऊं त आहियां पंहिंजे प्रियन जी, हू मुंहिंजा थियनि न थियनि। भॻवानु मुंहिंजो चवे भई थिए त थिए, न थिए त पंहिंजे ख़ुशि रहे, घर ख़ुशि रहे, मुंहिंजो न थिए त न थिए, आऊं त थियमि न। रात भर किया उन में, ये क्या कम है, मैं तुम्हारी हूँ यही मेरे लिए क्या कम है, तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत न सही, आहे न। जेतिरो सम्झ में ॻाल्हि अची, ॻाल्हि चाहे केरु बि चए, प्रेम जी ॻाल्हि त हर को हिते करे या सॼे दुनिया में किथे बि करे, उनजे लाइ इहा ई ॻाल्हि आहे। पर जेकर केरु प्रेम खां हटी करे कंदो त पोइ उन जी ॻाल्हि में फेर ईंदो। प्रेम वारो त हिकिड़ी ॻाल्हि कंदो न, 10 ॻाल्हियूं हुनखे थींदियूं ई कोन, जे रस्तो ई हिकिड़ो आहे, उन में 10 ॻाल्हियूं आहिनि। भॻवान जो प्रेम आहे जंहिंखे उहो परमात्मा खे यादि करे थो, पर जेको संसार सां प्रेम करे थो, जगत जे जिनसार में भुली थो पए। जगत जे जिनसार में ना रहो भुली, झूठ ॼाणी सम्झी के कूड़ा अथई, तोसां गॾु हलण वारा न अथई, तुंहिंजो अथई त भॻवानु अथई, न अथई त केरु कोन अथई। तुंहिंजो आहे त भॻवानु आहे, या असांजो सम्झो आहे त भॻवानु न त केर बि कान्हे। जे भॻवानु ई न आहे त तव्हांजो केरु आहे? सम्झो हिकिड़ो माण्हू मरी वियो, हाणे लाश आहे, उहो उन में भॻवानु कोन्हे, उहो कंहिंजो आहे? ईअं चओ भई फलाणे माण्हू जो लाश आहे, माण्हू आहे ई कान्हे न। जेतिरो वरी गहराई, ईअं त चइबो ई आहे भई फलाणो, वरी उनजी लाश न पियो आहे, पर पोइ निशानी न हुजे त कंहिंजो लाश आहे ॿुधाईंदो या? कुझु पतो न आहे। चोर अॻे हूंदा हुआ, पोइ कहिड़ी डाको हणनि न, त भई सम्झो 5 ॼणा डाके हणण वारा आया या 10 ॼणा डाके हणण वारा आया, जहिड़े हिसाब सां डाको हणंदा, पर केॾी महिल कोई छा थींदो आहे, साम्हूं वारी धुरब त तिखी थी सघंदा, 2 ॼणा विढ़नि, कोई बि खटी सघंदो आहे, ईअं न आहे त हीउ खटंदो या हू खटंदो। त केॾी महिल चोर जो कोई माण्हू मरी पए, पोइ छा कंदा आहिनि, उन सुर कटे खणी वेंदा आहिनि, सॼो लाश कीअं खणी सघिबो? हाणे उहो कंहिंजो शरीर, कंहिंजो लाश आहे, केरु सुञाणे? उनजो कोई सबूत आहे ई कान न। ईअं ई असांजो आहे त भॻवानु आहे, न त केर बि कान्हे। पर इहा जॾहिं ॻाल्हि असां वरी छा चवंदा आहियूं, भई धन मुंहिंजो आहे, मकान मुंहिंजो आहे, हीअ डेस्क मुंहिंजी आहे, घड़ी मुंहिंजी आहे, किताब मुंहिंजो आहे, कलम मुंहिंजो आहे, ईअं छॾियो, हीउ मंदरु मुंहिंजो आहे, हीउ शहरु मुंहिंजो आहे। हो हिकिड़ो छोकिरो चई त
तो मां जो ही सुञाणी हिनखे, जी हाँ ये मेरे स्कूल में पढ़नी आती है। ये पुछो मां चयोमांसि छो भाई तू हिन जे स्कूल में छो थी पढ़ण वञी, पंहिंजो स्कूल में वञ न। चई मैं इसके स्कूल में नहीं जाती हूँ, ये मेरे स्कूल में आता है। ॿारनि जी ॿोली पंहिंजी आहे, जेको वरी सम्झे हुन मथो खपाइणो पवंदो न ॿारनि सां। पर भाई कंहिंजो आहे कुझु बि कान, जे आहे त हिकिड़ो ई आहे, केरु भॻवानु आहे, ऐं न आहे त केरु बि कोन्हे। तव्हां साबित बि करे सघंदा आहियो। तव्हांखे सबूत कोन्हे त मुंहिंजो हीअ आहे हीअ आहे हीअ आहे, कुझु बि केरु न, कुझु बि तव्हांजो कान्हे, केरु बि तव्हांजो कोन्हे, न कुझु तव्हांजो आहे न केरु तव्हांजो आहे। ऐं जेकर आहे त भॻवानु ई तव्हांजो आहे त नाम तव्हांजो आहे, परमात्मा जो जेको तव्हां भाई मूं चयो श्री राम। हाणे इन खे केरु बि दुनिया में खणी ॾेखारे, भॻवान खे बि ताक़त नाहे। मुंहिंजो मूं नाम जपियो आहे न, इहो मूंखे ई फल ॾींदो, तव्हांखे न ॾींदो। तव्हां जेको जपियो उहो तव्हांखे ॾींदो, उहो वरी मूंखे न ॾींदो। इन में कोई हिसाब किताब न आहे। जेको नाम जपींदो आहे उन जो ई थींदो आहे, ॿिए कंहिंजो उन में हक़ वास्तो त हूंदो ई न आहे। डायरेक्ट ॻाल्हि हूंदी आहे भई मूं जपियो श्री राम, इहो मुंहिंजो आहे। इनखे कंहिंखे बि ताक़त दुनिया में खणी ॾेखारे न खणी सघंदो। तव्हां केतिरा बि शास्त्र खणी अचो, सबूत खणी अचो, संत महात्मा पुछी अचो, सभु हिकिड़ी ॻाल्हि, नाम जेको जपे थो उन जो ई आहे। या उहो प्रभु परमात्मा पंहिंजे तुलसी अपने राम को, तुलसी अपने राम को, तुलसी अपने राम को, रीझ भजो या खीज, रीझ भजो या खीज। कावड़ जो राम श्री राम, राम इहो बि मुंहिंजो आहे, तव्हांजो न आहे। पर इन मां बि फ़ाइदो मूंखे ई मिलणो आहे, तव्हांखे न। इन मां नुक़सानु कंहिंखे न आहे। कीअं बि केरु चवे पंहिंजो मुंहिंजो राम आहे न, मुंहिंजी शइ मूंखे छा जो दोखो ॾींदी, मुंहिंजी आंगुर मूंखे तकलीफ़ ॾींदी आहे, मुंहिंजे ॾंद सां मुंहिंजी ज़बान कटिजी वञे त मां ॾंद खे घणो सज़ा ॾियां। मुंहिंजे ॾंद सां मुंहिंजी ज़बान कटिजी वञे त ॾंद खे हिकिड़ो हथोड़ो खणी हणंदोमांसि, ईअं कंदुसि छा? ॾंद मुंहिंजो आहे, तीअं राम मुंहिंजो आहे, जपियो मूं आहे। हाणे हिन में मूंखे छो नुक़सानु पए, कंहिंखे कॾहिं नुक़सानु न पवंदो। इन करे भाव को भाव अनेक आलसहु, नाम जप त मंगल दसी दसहु। कीअं बि नाम जपियो तीअं श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम, बोलो जय जय राम, जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। जेतिरो बि केरु नाम जपे, जीअं बि केरु जपे, उहो उन जो आहे। बाक़ी चओ दुनिया में ही मुंहिंजो आहे, ही कंहिंजो ई न आहे। भॻवानु तव्हांजो छो आहे? छाकाणि भॻवानु पंहिंजो पाण आहे, ॿियो कोई न आहे। ईअं वेठो पोइ ॻाल्हियूं पिया कनि, भई कंहिंखे यादि कबो आहे, फट हाज़िर थी वञे, केरु हूंदो आहे? हा साईं, हा भॻवानु हाज़िर न थींदा। चइबो छा आहे, हक़ीक़त पुराणो नालो ॿुधायो न, यादि करो और हाज़िर, शैतान हाज़िर थींदो आहे। ईअं चए साईं भॻवानु हाज़िर न थींदो आहे, मूं चयो न थींदो आहे। चई छो न थींदो आहे? अॻे हाज़िर वेठो आहे। बाबा जन हिकिड़े ॾींहुं कैसेट में सत्संग मां ईअं ॿुधमि पियो, चवनि पिया त कोई ॿाहिरां न प्रेमी अचे, उन खां पुछऊं कॾहिं आयो वई, कॾहिं वेंदे? जेको हिते ई रहे थो हिन खां पुछां कॾहिं आयो वई, कॾहिं वेंदे? पुछांसि कैसेट में अथव, अलाए कहिड़ी कैसेट में, मूंखे बि ख़बर कान्हे। जेको अॻे ई मौजूदु आहे त हीअ त वरी बि हिते वेठो आहे, भई केॾी महिल वेठे ईअं पुछांसि, ऐं भॻवान खां पुछां केॾी महिल वेठे, ऐं पोइ ई आयो आहियां, भॻवानु त पहिरीं हाज़िर हो।
अञा बि तव्हांखे शैतान जी ॻाल्हि सम्झ में न अचे छा वेठा सुठी जॻह ते त उहा ॻाल्हि सम्झ में मन में खटको लॻंदो भई ऊंधो थिए जीअं हनुमान मां कथा जो शुरू कयां त केरु ईंदो आहे सभिनी खां पहिरीं कथा में हनुमान ईंदो आहे चई राम न ईंदो आहे चई राम ईंदो वेंदो ई न आहे उहो वञे त पोइ अचे न उन में तकलीफ़ राम में इहा ई आहे त उहो वेठो ई वेठो आहे कॾहिं हटंदो ई न आहे कॾहिं थिड़ंदो ई न आहे कॾहिं फिरंदो ई न आहे कॾहिं सिरकंदो ई न आहे खिसकंदो ई न आहे घिसकंदो ई कोन्हे रिसकंदो ई न आहे प्रेम सां चओ श्री राम भॻवान खे सिरकाए ॾेखारियो हिन खे चवनि थोरो सिरक यार जॻह ॾे हिन खे चवनि थोरो सिरक जॻह ॾे थोरो हेॾां कर थोरो हेॾां कर भॻवान खे चवंसि थोरो हेॾां थी वञा मां विया ईअं थींदो उहो केॾा थींदो ई कोन्हे जिते आहे खुप लॻो पियो आहे केॾा सिरकण वारो ॿिरकण वारो आहे ई कान तिरकण वारो घिरकण वारो आहे ई कान उहो हरदमि मौजूदु आहे शैतान हाज़िर थी सघंदो आहे हनुमान हाज़िर थी सघंदो आहे पर भॻवानु हाज़िर आहे माना आहे उहो केॾां वेंदो ई न उनखे छा करे सघंदा त असांजो पंहिंजो पाण उहो परमात्मा आहे त तव्हांजो जेकर कोई आहे त केरु आहे भॻवानु आहे जे भई पंहिंजो पाण आहे उहो परमात्मा आहे ऐं काई शइ चओ त इहो नाम जेको जपियो आहे इहो तव्हांजो आहे जंहिं बि जपियो उनजो आहे ॿार जपे ॿुढो जपे नंढो जपे वॾो जपे ग़रीब जपे अमीर जपे जेको जपींदो उनजो नाम आहे ॿिए कंहिंजो आहे ई कान उन में कंहिंजो हिसो न थींदो आहे कंहिंजी पती न थींदी आहे कंहिंजो भाग विभाग न थींदो आहे ई न उहो त परमात्मा नाम जंहिं जपियो मुंहिंजो आहे माना मुंहिंजो आहे ऐं स्कूल में पढ़ंदो हुउमि त तॾहिं सिंध खां पाण माना आयासीं न 47 में ऐं मां पढ़ंदो हुउमि 70 में त सम्झो 20-23 साल थिया पर अञा सभई घणेई सिंधी सभु ॼाणंदा हुआ हिंदी वरी घटि ईंदी उतां जा माण्हू उहो ई उतां जी ॿोली ॼाणंदा जीअं त गुजरात वारो वञे त गुजराती ॼाणंदो न तीअं सिंधी आहे त सिंधी ॼाणंदा हुआ पोइ गवर्नमेंट हिते वरी हिंदीअ जूं क्लासिस हलायूं हुयूं कोविद आहे ऐं हा प्रवेश परिचय कोविद ईअं माना इम्तिहान ॾियणा पवंदा हुआ त उन्हनि जो हिकिड़ो वॾो ऑफिसर हो इंस्पेक्टर हो उहो असांजे स्कूल में आयो तॾहिं खिटको हूंदो हो तव्हांखे न ॿुधायां भई अंग्रेज़ीअ जो बि खिटको हूंदो भई अंग्रेज़ी पढ़ो वरी को चए न पढ़ो वरी को चए भई स्कूल में हीअ न पढ़े अंग्रेज़ी बंदि कयो कोई जे पढ़े तॾहिं पहिरीं शुरूअ खां अंग्रेज़ी न हूंदी 5 खां पोइ वरी पाढ़ींदा विरोध हूंदो हो अंग्रेज़ीअ जो जेको वक़्तु अञा मूंखां वरी मुंहिंजे पीउ अंग्रेज़ी पढ़ंदा ई न हुआ माण्हू ॼाणंदा ई न अंग्रेज़ अञा आया तॾहिं पोइ उन्हनि त वरी पंहिंजे हिसाब सां हली हाणे अॼुकल्ह वरी ज़मानो ॿियो आहे वक़्तु सर ॻाल्हि फिरंदी रहंदी आहे त अंग्रेज़ीअ जो बि एतिराज़ु हूंदो हो ऐं हिंदी बि असांखे घटि ईंदी हुई पोइ वरी चवंदासीं भई हिते जीअं हिते पढ़ंदा आहिनि त असांजे स्टेशन आहे न त जंक्शन हूंदी आहे स्टेशन त जंक्शन चवंदा आहियूं पर पंहिंजे सिंधीअ जी जेका ॿुधी में चई जंक्शन स्टेशन आहे हिते बि ईअं ई पढ़ंदा आहिनि लिखो बि JUN ईअं न जंक्शन पढ़ंदा आहिनि जेकी हिते डिप्टी असां पढ़ंदा आहियूं हिते वरी डेप्यूटी पढ़ंदा आहिनि जेकी ॻाल्हि तव्हांखे पर वक़्तु हो पर हर कंहिंजो ग़लति न आहे पर जहिड़ो केरु ॿुधंदो ओड़ो ई पढ़ंदो न स्पेलिंग छा बि आहे ऐं पढ़ंदो ॿुधो न छा आहे उहो ई पढ़ंदो इहो हिकिड़ो हिसाबु आहे अॼु बि इहो ई हिसाबु आहे असां जहिड़ो ॿुधूं था ओड़ो पढ़ूं था जहिड़ो लिखियलु आहे उहो पढ़ूं था इहो ॾाढो घटि हूंदो आहे जेको अखर ॿुधलु हूंदो आहे सिंधी त असां पढ़ंदा ई उहा आहियूं जेका ॿुधो आहे पोइ को कहिड़ो अखर चए को कहिड़ो अखर चए ईअं आहे न उन में कोई माना उन में माज़ेरूं त भरूं कोन्हनि पोइ कहिड़ो बि अखर उन में कहिड़ी बि मात्रा जोड़े छॾियो ई जोड़ियो ऊ जोड़ियो ऐं जोड़ियो तव्हांजी मर्ज़ी कहिड़ी बि आहे ख़ासि करे ई ऊ में त को फ़र्क़ु हूंदो ई न आहे ई पढ़ो या ऊ पढ़ो ईअं हूंदो न आहे फ़र्क़ु त उहो असां वटि आयो त उन जो नालो हूंदो सरनाम सिंह छा नालो हूंदोसि चईं भाई मुंहिंजो नालो आहे सरनाम सिंह वरी पुछी जीअं मां थो पुछां छा नालो आहे हा चई हरनाम सिंह न असांखे है न पढ़णो मुंहिंजो हरनाम सिंह नालो कोन्हे सरनाम सिंह नालो आहे पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो त जेको न अखर मां चवां थो उहो मुंहिंजो आहे पहिरीं मां ॿिए जे बारे में सम्झायां थो पोइ पंहिंजे बारे में सम्झाईंदुमि अंग्रेज़ कॾहिं कोन चवंदा आहिनि त भई टमाटो हिंदुस्तानी अखर आहे चवंदा टमाटो ई आहिनि ॿियो कुझु चवंदा आहिनि टोमाटो तव्हां पढ़ो भई छाकाणि त तव्हांखे जंक्शन ॿुधायो न त टोमाटो पढ़ो या टमाटो पढ़ो पटाटो ई पढ़ंदा आहिनि न पटाटो अखर हिंदुस्तानी आहे असां छो ॻाल्हायूं असां चवंदा आहियूं
भाई साइकिल अखर अंग्रेज़ी आहे, असांखे न ॻाल्हाइणो, उनखे ॻाल्हाइणो आहे द्विचक्रिका। ऐं संस्कृत में वणंदासीं न त असांखे संस्कृत अखर ठाहे रखियो। साबुण आहे, साबुण खे साबुण न चवणो, फेनियोल, फेन करण वारो आहे, माना झाग करण वारो आहे। त ईअं माना चई इहा ॻाल्हि ग़लति आहे। भाई असां चऊं लालटीन अखर जेको आहे अंग्रेज़ी, लारी आहे, बस आहे, कार आहे, अंग्रेज़ी अखर असां छो चऊं पंहिंजो ठाहियो, की घणा ठाहींदासीं। स्टेशन न आहे त उनखे भाई एसटी बस डिपो हूंदो आहे न, त उनखे स्थानक, बस स्थानक, हिते हिते गुजराती में ॿियो कुझु चवंदा हुआ हूंदा, बीहण जी जॻह, बस जी बीहण जी जॻह खे छा चवंदा आहिनि, उहो त अंग्रेज़ीअ में ई थियो न, बस डिपो। त गुजराती में ॿियो लिखियलु हूंदो, आऊं वेंदो आहियां अलकारी में, त बोर्ड रस्ते ते आया अथनि, हवाई जहाज़ जे अॾे या 2 टे नाला लिखियल आहिनि। एरोड्राम न लिखियलु आहे, किथे एरोड्राम लिखियलु आहे, किथे वरी हिंदीअ में लिखियलु आहे, किथे वरी गुजरातीअ में लिखियलु आहे, नाला ॿिया आहिनि, वञी पढ़जो, मूंखे बि ख़बर कान्हे। ईअं अलॻि अलॻि छो था चऊं? त उहो सरनाम सिंह चयो भाई जेको अखर मूं चयो इहो मुंहिंजो आहे। छा चयमि भाई लालटीन मां चयो त इहो मुंहिंजो अखर आहे, छाजो अंग्रेज़नि जो अखर आहे? भाई लाइन टेन चवां, लाइन टेन चवंदा आहिनि लालटीन खे। भाई मूं टार्च चई, इहो अंग्रेज़ी आहे, अंग्रेज़ी छाजो आहे? मूं चयो न, अंग्रेज़ी वरी छाजो थियो? अंग्रेज़ खणी आयो छा घरां? न थींदो आहे कीअं शइ, शइ जेका मां चवां थो सा मुंहिंजी आहे। हिकिड़ो असां वटि प्रेमी हिते या वेठो हूंदो, मां सम्झां थो, त मूंखे चई त भाई हीअ लिखियलु कंहिं में बि हुजे, सम्झी विया न, हिंदीअ में लिखियलु आहे, हिकिड़ो गुजरातीअ में लिखियलु आहे, हिकु अंग्रेज़ीअ में लिखियलु आहे, हिकिड़ो गुजरातीअ में आहे, इंग्लिश, गुजराती, हिंदी, सिंधी, ईअं 4 ॿोलियुनि में लिखियलु आहे। चई आउं सभु सिंधीअ में पढ़ंदो आहियां, सतनाम साखी पढ़ंदो आहियां, सिंधीअ में पढ़ंदुमि, भले अंग्रेज़ीअ में लिखियलु आहे पढ़ंदुमि त सतनाम साखी न, छा पढ़ंदा? चई कहिड़े बि अखर में लिखियलु आहे, आउं सिंधी पढ़ंदो आहियां, ॿियो पढ़ाई कान। चई साईं हीअ हिंदी न लिखियलु आहे? चई भाई इहो लिखियलु हिंदीअ में आहे, आउं बि सम्झां थो, पर आउं सिंधी पढ़ंदो आहियां, ॿिए में न पढ़ंदो आहियां। भाई लिखियलु आहे गुरू तार ॿेड़ो, त हे गुरू तूं तार ॿेड़ो तार, हिते सिंधी आहे, पर भाई हिंदीअ जो भॼन आहे, ऐं उहो बि सिंधी पढ़ंदो आहियां, वड़े उहा ई ॿोली पियो। चई सिंधी कीअं थो चई? भाई जीअं ॾिसो भाई सतगुर मेरा सर्वव्यापक सतचित आनंद सारा, सतगुर मेरा हिंदी आहे की सिंधी आहे? तव्हां ॿुधायो। हाणे मां सिंधीअ चयो त पोइ सिंधी न थियो? न, तव्हांखे सम्झ में ई ॻाल्हि आई। भाई सम्झो आई गो, इहो मां कहिड़ी ॿोलीअ में चयो? हाणे मां सिंधी आहियां त मां सिंधीअ में चयुमि न। तव्हां अंग्रेज़ी छो था चओ या अंग्रेज़ी आहे? न सम्झ में ॻाल्हि आई। त हीअ त खणी तव्हांखे लॻे थो भाई मां चर्चो थो कयां, या भाई तव्हांखे, पर न, ॻाल्हि हक़ीक़त इहा, मूं चयो आहे त मुंहिंजो अखर आहे, तव्हांजो थोरी आहे। मूं चयो न त मुंहिंजो अखर आहे, राम मूं चयो त मुंहिंजो आहे, गॉड मूं चयो त मुंहिंजो आहे, अलाह मूं चयो त मुंहिंजो आहे। ॼटनि जे ॼट पुटनि जो आहे छा ॼण? हिकिड़ी सही सची ॻाल्हि आहे, ॼटनि जो कान्हे, पर असां चवंदा आहियूं न भाई ॼटनि जो अखर, अलाह छो थो चई? न, आउं बि तव्हांखे चवंदो ई आहियां, अई अलाह ईअं न चइबो आहे, न चवंदो आहियां, पर भाई उनखे तव्हां सिंधी मञींदा, तव्हां बि अलाह खे उर्दू वारो मञो था, मुस्लमान जो मञो, तॾहिं तव्हांखे न थो कयां। जेकर सिंधी मञो त मूंखे कोई एतिराज़ु कान्हे, पर भाई जेको ॻाल्हाईंदो आहे उनजो ई अखर थींदो आहे, ॿिए जो न थींदो आहे। उहो असां मास्तर इंस्पेक्टर हो, उनजी सम्झाणी पंहिंजी हुई, हर को ॻाल्हि त पंहिंजी पंहिंजी सम्झाए न। ऐं किथां ॻाल्हियूं ठाहे ईंदा आहिनि, मूंखे बि ख़बर न आहे, आउं बि तव्हांखे ठाहे ॿुधायां थो। त वीचार करण जी ॻाल्हि आहे, जेको नाम तव्हां जपियूं था असां, पोइ मूं जपियो त मुंहिंजो आहे नाम, ॿिए कंहिंजो न। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, रस्ते ते वेही रहण इहा सुठी ॻाल्हि कान्हे। वाट वेहू वाट वाहू, वाट ते न वेहो तूं, काम आदि ठगनि खां उत भाग। तूं रस्ते ते वेंदे चोर लुटे वेंदे, इन करे रस्ते ते वेह न, तूं पंहिंजे कहे टियों हर जपण जी महल थी, भॻवान जे नाम जपण जी महल थी। जपे वठि त पोइ ठीकु आहे, मिली सतगुर साण माण सुहाग। तूं गुरूअ सां मिली करे, संतनि सां मिली करे उहो नाम जपे, पंहिंजे उन परमात्मा सुहाग खे पाए वठि, त पोइ तुंहिंजो भाग माना पूरो खुली वेंदो। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान कई।